तोखे चाचा कुर्बान जे घर में उहा साॻी मोहब्बत ऐं शफ़क़त महसूस थी जेका नंढे हूंदे हुन असांखे ॾिनी हुई? मां शायदि अहिड़ियूं कैफ़ियतूं न आहियां सम्झी। मूं त घणो कुझु महसूस कयो, ख़ासि करे छोकिरी सदफ जी अखियुनि में तुंहिंजे लाइ। तूं हरू भरू ईअं छो थी सोचे? पराई न्याणी जे लाइ ईअं नाहे सोचबो, ऐं मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मूं चाचा कुर्बान ऐं सदफ जे दिलि खे पढ़ियो आहे। हुन तोखे अलॻि अंदाज़ में ट्रीट पे कयो। इहा तुंहिंजी हरू भरू जी ख़ुशफ़हमी हूंदी आहे। ॿीहर कॾहिं बि अहिड़ो न सोचजांइ। अहिड़ो कुझु बि न आहे हूंदो। हा, फरज़ाना काई डिटेल ॾिनी? हा, हू सभु कुझु ॾियण जे लाइ तयारु आहे। अवां सुभाणे खां सभु कुझु हासिल करे सघो था, पर जमाल हिकु ॿियो इशू आहे। फरज़ाना जे हवाले सां हू असल में फैसलाबाद जी आहे। पंहिंजी फैमिली सां कावड़ जी हिते पहुती हुई। तूं संदसि फैमिली खे ॻोल्हे हुनखे उन्हनि सां मिलाए सघीं थो, ऐं मां बि कोशिशि करे सघां थी। उते मुंहिंजो ई कुलीग डीसी लॻल आहे, पर जे तूं कंदे त बहितर थींदो। ओके, मां करे वठंदुसि, पर इहो फ़िलहाल मुमकिन न आहे। जॾहिं केस मुकमल थींदो त पोइ असांखे फरज़ाना जी गवाही खपंदी। मां त हाणे उहो पियो सोचां त खेसि हाणे रहाइजे किथे। हिते रहंदी त उहो असरु पवंदो त मतां खेसि असां प्रेशर में आंदो आहे। पोइ भली जिते रहंदी हुई उते ई रहे। हिकु ॿ पुलिस वारा उते पहिरे ते रखी छॾींदसि। उते ख़तरो आहे, छो जो दाइम असां वटि आहे, ऐं मथां वरी हो को फ़र्द न आहे, हिकु मुकमल गैंग आहे। संदसि माण्हुनि खेनि ॻोल्हण लाइ बाहि बारे छॾी आहे, ऐं हू सुभाणे हिन ताईं आराम सां पहुची वेंदो। पोइ त हिते ई रहण ॾेसि, ॿियो को हल न आहे। न, कोई हल त कढणो पवंदो। हीअं हुनखे घणो वक़्तु हिते नथा रखी सघूं। लेट में चेक थिए त पोइ छा कंदासीं? सुल्तान जो छा थियो? हो सभु कुझु ॿुधाइण लाइ तयारु आहे, ऐं सौराब ते सुल्तानी गवाह थियण लाइ बि राज़ी आहे। छा सौराब खे सोगो कंदे? न, मां कुझु ॿियो पियो करणु चाहियां। मतलब? वक़्तु आयो त इहो ॿुधाईंदुसि। बसि एतिरो सम्झ त फ़िलहाल उहा कोशिशि हूंदी त सौराब खान इन्हनि सभिनीनि मामलनि खे वॉलंटरी ख़तमु करे साइड लाइन ते। उहो कीअं पॉसिबल आहे? तो वटि को प्लान आहे? मूं सीएम साहब खां हिन ऑपरेशन जे लाइ स्पेशल अप्रूवल वरितो आहे। हाणे हिन ऑपरेशन खे डायरेक्ट सीएम पाण ॾिसंदो। उहो बहितर थियो। हाणे वधीक छा थींदो? सौराब खान सियासी साख बि रखे थो, ऐं सीएम खे इहा ख़बर आहे त संदसि जे नाले खे साम्हूं न आणिजे। सो पाण पहिरियों स्ट्रेटजी ते वेंदासीं। मां सम्झसि कोन। संदसि धीउ माहीन जे ज़रिए खां सभु कुझु छॾाइजे ऐं हू सरेंडर करे। ऐं माहीन उहो कंदी? छा तुंहिंजी इन बाबति ॻाल्हि थी आहे? हा, सुभाणे हुन ऐं चाचा कुर्बान जे पुटु यासिर वक़्तु घुरियो आहे। हू ॿई गॾु आहिनि, पर ॿिन्हिनि जे वालिदैन खे हिन ॻाल्हि जो पतो कोन्हे। हा, इहा सुठी डेवलपमेंट आहे। गुड। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।